मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर में बचायो तहरीक तरफ़ां शहर जे मसइलनि गैस बिजली जी हथरादू लोडशेडिंग, शहर में वधंदड़ बदअमनी, कब्रिस्ताननि इस्पतालनि ते कब्ज़ा, शहर में वधंदड़ मंशियात ऐं ॿियनि बुराइनि खे ख़त्म करण लाइ अॼु जागरता रुस्तम मोड़ खां लखीदर घंटाघर ताईं शिकारपुर बचायो तहरीक जे चेयरमैन कारी मुजीबुर रहमान मदनी जी अॻवानी में रैली कढी वई है। उन्हनि जे कननि ताईं असां इहो आवाज़ पुॼाइण था चाहियूं त हिते सिहत जो माहौल ख़राब, निज़ाम ख़राब लॻो पियो आहे। शिकारपुर जी मेन हॉस्पिटल खे रिफर हॉस्पिटल जो नालो ॾिनो वियो आहे। कोई बि हुते मरीज़ पुॼे थो पियो या हुनखे सखर या हुनखे लाड़काणे रिफर करण जे लाइ मोकिलनि था पिया। ॿियो इशू तालीम आहे। तालीम हिते जो निज़ाम बि हिते दुरुस्त न आहे, उनखे बि ज़रूरु ॾिसण जी ज़रूरत आहे। अमन अमान ते ॻाल्हायो वञे, अमन अमान जी सूरत हाल बि हिते बहितर न आहे। अॻे शिकारपुर मां मोटरसाइकिल चोरी थींदियूं हुयूं, पर हाणे शिकारपुर मां कारियूं बि चोरी थियणु शुरू थी वयूं आहिनि। शिकारपुर जे चर जो पाणी ख़राबु आहे। मां हुकुमराननि खे, वज़ीर आला सिंध खे ऐं ॿियनि सभिनी धुरनि खे जेके बि ब्यूरोक्रेट साहिब हैसियत आहिनि, चर जे पाणीअ जे लाइ बि माण्हुनि खे तवजो ॾियण जे लाइ अपील थो कयां पियो त चर जे लाइ बि सोचनि। बिजली 18 खां 20 कलाक शिकारपुर में बंदि आहे। बिजली जो बि निज़ाम दुरुस्त न आहे, उनखे बि निज़ाम खे ॾिसण जे लाइ मां आला अफ़सरनि खे घुर कंदुसि त उनखे ज़रूरु न उनखे ॾिसनि, पंहिंजे नोटिस में वठनि। गैस जो प्रेशर न हुजण जे बराबरि आहे। शहर शिकारपुर जा माण्हू, शहर जे दिलि में रहंदड़ माण्हू काठियूं घुराए बारे बारे पंहिंजो गुज़रान कनि था पिया। इन गैस जे प्रेशर खे बि हुकुमराननि खे मां अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे इन्हनि खे ॾिसनि ऐं तवजो ॾियनि। ऐं ॿिया सॼा दोस्त बि शिकारपुर जा वारिस प्याजकोरी जो मसलो है, उन ताला रस्तनि जो मसलो है। जॾहिं असां शिकारपुर तमामु वॾी मशहूरु हुई, पहिरियों जे नाले सॼी वेंदी कंहिं वक़्त जे अंदरि त माण्हू खे अॼु खां शिकारपुर देवाल बि करे छॾियो आहे। हर तरफ़ हवाई ऐं बाबादी बहिरानी नज़र अची रही आहे। शिकारपुर बचाव इतिहास जेको ठहियो आहे, जंहिंमें सभु सियासी, समाजी ऐं वापारी जेके बि आहिनि उनमें शामिल आहिनि। अॼोकी रैली जो बुनियादी मक़सदु इहा आहे त शिकारपुर शहर जा जेके बुनियादी हक़ आहिनि उहे शहर ते जीअं त सभ खां वॾे में वॾो मसइलो असां वटि शिकारपुर जो इस्पताल जो निज़ाम बिल्कुलु तबाह आहे ऐं नाकारा निज़ाम आहे। ग़रीब माण्हुनि खे दवाऊं नथियूं ॾिनियूं वञनि ऐं शिकारपुर शहर जा रस्ता हलण चलण जे क़ाबिल कोन्हनि ऐं बिलख़ुसूस शहर जा जेको पाणी पीअण जो जेको चर जो पाणी आहे, उहो पाणी जेको अहम बुनियादी मसइलो आहे, चर जो पाणी इंतिहाई ख़राब थी चुको आहे ऐं चर जे पाणीअ खे जेको आहे सो माण्हू पीअनि था पिया। उन मां अलाए केतिरियूं बीमारियूं कदम वठनि थियूं। असां आला अख़्तियारनि खां मुतालबो करणु आया आहियूं कि शिकारपुर जो जमे गफ़ीर लखीदर चौक ते मुतालबो करे थो पियो त शिकारपुर शहर जे पाणीअ खे बचायो वञे, शिकारपुर शहर जे इस्पताल जे निज़ाम खे दुरुस्त कयो वञे, शिकारपुर शहर जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे हल कया वञनि। जहिड़ी तरह शिकारपुर माज़ीअ में पेर सॼो वेंदो हो, अहिड़ी तरह शिकारपुर के पंहिंजा बुनियादी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।